ही जेको तव्हांजो चैनल आहे सचाई न्यूज़, इहो हिन वक़्तु तमामु सुठो फेमस थी वियो आहे। हिन जा जेका फॉलोवर्स आहिनि तक़रीबन माण्हू ॾिसनि था। छा आहे त हर माण्हू चाहे थो त असांखे सुठी ख़बर मिले ऐं सची ख़बर मिले, ऐं जीअं हिन चैनल जो नालो तव्हां सचाई रखियो आहे ऐं तव्हां उन ख़बर खे पहुचण ताईं आख़िरी तह ताईं वञी कमु कयो था, ऐं उन जे करे असां तव्हांखे इहो जस था ॾियूं त तव्हां हिन वक़्त ताईं सुठे तरीक़े सां हिन चैनल खे हलाईंदा आया हो, मेरिट ते हलाईंदा आया हो, बिना कंहिं फ़र्क़ जे या कंहिं बंगले जे हिसाब सां त फलाणो बंगलो जेको आहे असां उन जा माण्हू आहियूं। जीअं अॼुकल्ह हले थो कमु, पर तव्हांजो कमु न्यूट्रल आहे, असांखे वणंदो आहे। ऐं तख़्त ॾिसो था त जेका हले थी कंडीशन सियासी हवाले सां, ऐं हिते जेको भोतारकी निज़ाम आहे उन जे करे कब्ज़े खोर जेके आहिनि उहे मुदाख़लत कनि था, ऐं जिते जिते माना असां निशानदेही कयूं था ऐं उते उते ही जेके आहिनि पंहिंजा माण्हू छॾे असांखे हिरासां करे चवनि था त ही हटी वञनि, असां जेको आहे ॿेलो सॼो पंहिंजे कब्ज़े में आणियूं, ज़मीना कयूं, वण न पोखियूं। असांजी इहा जिदोजहद आहे त असां वण हणूं ऐं हिते जेके बि डिग्रेडेशन कनि था उन्हनि खे वाखो कयूं। तव्हां सां हिकिड़ो अटैक थियो हुयो ताजो देरो थाणे जे अंदरि जेको आहे उहो तव्हां उनजी कुझु कंप्लेंट्स बि कयूं, तव्हां दरख़्वास्त बि कोर्ट में दाख़िल कई हुई, त उनजो छा मसइलो? उनजो मसइलो इहो हुयो त उते इहे मिटी खणनि पिया ॿेले मां, जेके असां उन्हनि जा वीडियोज़ वरितासीं, हुननि असांखां मोबाइल फुरी। असां ताजो देरो थाणो लॻा हद हुनजी आहे, उते असां NC दाख़िल कराईसीं त उहे अबड़ा पंहिंजा हथियार बंद वठी आया, जंहिं जेको आहे मामे जुमन ऐं मां ते हमिलो कयो उन जा वीडियोज़ लोकेशन समेत मौजूदु आहिनि। पहिरियों त SHO तालिब चांडियो उन टाइम, उहो असांजी FIR करे पियो, चए पियो तव्हां सां नाजाइज़ी थी आहे, हिन थाणे अंदरि हिननि हमिलो कयो आहे ऐं तव्हां FIR जेका आहे रफ़ कयो, मां तव्हांजी फेयर कयां थो। पोइ हुन ॾे कंहिं बि बाअसर माण्हू फ़ोन कई, उन फ़ोन खां पोइ हुन जा तेवर बदिलिजी विया। हुन चयो त तव्हांखे मां मेडिकल ॾियां थो, तव्हां वञो, बाक़ी इन मसइले खे पोइ ॾिसंदासीं। पोइ उन खां पोइ असांजी FIR न थी, वरी असां वियासीं DIG साहिब ॾे, DIG साहिबु घुरायो हुनखे, तालिब चांडियो खे चयईं त हिन ते थाणे ते हमिलो थियो आहे, तव्हां FIR छो नथा कयो, मेरिट छा थी चए? हुन चयो साईं वाक़ई थी आहे हिन सां, पर मां ॾे फलाणे भोतार फ़ोन कई। उनखे DIG साहिबु चयो हाणे जो हाणे वञी हिन जी FIR कर। पोइ असां उतां जीअं ई निकितासीं वरी उन ॾे पंहिंजूं सियासी फ़ोनियूं